एक दफो प्यार है मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो, सबे पढ़ो पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम अजीज दोस्तों भाइरो, सुबह खां वठी करे हिन वक्त ताईं तां अल्लाह जो कुरान ॿुधो आहे। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला तमाम उलमाए किराम के बयानात के कबूल फरमाए, तव्हां जे वेहण के ॿुधण के रब साईं पंहिंजे दरबार में कबूल फरमाए। आमीन चौखड़ी सबे। कुरान शरीफ की कचारिया रब की रहमत वसे थी, जेका दुआ घुरंदो इंशाअल्लाह रब पंहिंजे फजल से कबूल फरमाइंदो। अजीजो, बगैर तमीद जी अर्ज कया तव्हां ऐलान ॿुधी वेठा हो। शाह साहब भी पोइ आयो आहे, जोगी साहब भी अचे थो, वक्त तमाम मुख्तसर आहे। अजीजो, अल्लाह तबारक व तआला इंसान के पैदा करे, उन्हीं जी रहनुमाई जे लाए पंहिंजे तरफां कुछ अहकामात मोकलिया, जेके अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम के मिलिया त तहां पंहिंजी उम्मत के वञी करे समझायो। आखिरी पैगंबर रहमत दो आलम सैयदुल अव्वलीन वल आखिरीन मिठड़े नाले वारे हुसैन हजरत मोहम्मदुर रसूलुल्लाह सबे चौखणे सल्लल्लाहु चौ चौ बाबा चौ सवाब थींदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जन आखिरी पैगंबर आखिरी रसूल बनदी करे आया, आखिरी आखिरी खुदा जो पैगाम ही कुरान मजीद खणी आया। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो कुरान करीम तहां दे मोकलियुम, आखिरी पैगंबर मोकलियुम, पर पो दुनिया में तहां के मारा अख्तियार दिनो। मां तहां खां तो पुछां, मारे तवज्जो कयो, जवाब ॾिजो ख्याल सां। अल्लाह साईं जेकॾहिं हिक अध फरिश्ते के इन्हीं शइ ते मुक़रर करे हा त जॾहिं अज़ान मिले जेको माण्हू जाथे वेठो आहे उते लठ खणो खणी हिकु बार सोटियूं हणो वञो मस्जिद में, को माण्हू भला पोइते रहे ॻाल्हायो कोन रहिया, पर दीन में जबरदस्ती न रखें, रस्तो साफ दसे अख्तियार ॾिनई, माना तुंहिंजी मर्ज़ी आहे, ईंदे त रंगजी वेंदे, परे थींदे त तड़जी वेंदे, ईंदे त रंगजी वेंदे। फरमाई मन कफर फअलैहि कुफ्रुहु, जेको इनकार तो करे उन इनकार जो गुनाह दमर उन इनकारी मानू जे मथों पांजे ला इनकार तो करे। जेको अमल करे तो चंगा फाले अनफुसहिम यमहदून, सुभान अल्लाह। ॾाढियां चौधमानी आयत जो तर्जुमो कया। सूरत रूम थो 21 पारो थो, पाण वञी करे तर्जुमो ॾिसजो त अञा ईमान ताज़ो थी पवंदो। चओ सुभान अल्लाह। जेको अमल करे तो चंगा, कुरान तो चवे फाले अनफुसहिम यमहदून, वो पंहिंजा बिस्तरा पंहिंजा पाण थो ठाहे। चओ सुभान अल्लाह। कबर में ॼण त पंहिंजे लाइ पाण बिस्तरा दुनिया में विछाईंदो वेठो आहे। चओ न सुभान अल्लाह। बाबा दुनिया में मानू मेहनत थो करे, हाणे तहां कणिक राधी बनी सां केतरी मेहनत कई वे, हर हलाया वे, पानी ॾिनो वे, बिज छटियो वे, केॾी मेहनत तव्हां कई। आखिरत जो जहान दुनिया जे जहान जे बनिस्बत हे दुनिया वारो जहान आखिरत जी पोख समझो। जेतरो हिते पोख पोखींदा वे उन जो सिलो उन जो समरो तव्हां के कबर में मिलंदो, आखिरत में भी मिलंदो। चओ सुभान अल्लाह।
बुलंद आवाज से चो सुभान अल्लाह। मेहनत करन जो जहान अमल करन जो जहान इन्हीं जे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बादरू बिल अमाल अमल करन की कोशिश कयो मेहनत कयो जेतरी दुनिया में अमली जिंदगी में मेहनत कंदावे ओतरो तहां जे मथा कब्र में अल्लाह जो फजल वधीक नाज़िल थींदो ओतरो हशर में फजल वधीक नाज़िल थींदो जेतरा तहां अमल खणी इंदावे ओतरो रब जे तरफां रब जे फजल दी तहां जे मथा बारिश वसी पवंदी। चो सुभान अल्लाह। आई अल्लाह जो फजल सुभान अल्लाह चओ तो सही रब जो फजल वडी नेमत। सुल्तानुल आरिफीन हजरत सुल्तान बाऊ रहमतुल्लाह अलैह फरमायो जे अदल करें थल थल कंबिन ऊंचिया शाना वाले हु सुभान अल्लाह। जे अदल करें थल थल कंबिन ऊंचिया शाना वाले हु जे फजल करें तो बख्शे जावन मैं वर्गे मुँह काले जे करे फजल कयूं तो पो इंशाअल्लाह सबन के माफी मिलनी। रब जो फजल वडी नेमत अल्लाह फरमा तो अल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात मिन फज़लिही इन्नहु ला युहिब्बुल काफिरीन। जो सुभान अल्लाह पाक फरमा तो कुरान करीम में जो अमल करे तो चंगा नेकी जा कम करे तो कुरान पढ़े तो सवाब जा कम तो करे खैरातू तो करे भलाइयों तो करे सुभान अल्लाह। चंगा कम पाड़े वारन सा चंगो गरीबन सा हमदर्दी को मानू परेशान का जरूरत उन्हें दुखे मानू जी जरूरत पूरी तो करे वक्त में ये ने क्यों है। अल्लाह पाक फरमा तो कुरान करीम में जवे तो जो अमल करे तो चंगा नेकी जा कम करे तो मां रब वायदो तो कया क़यामत के मैदान में अजर दीदो मास बदलो दीदो मास। चो सुभान अल्लाह। क़यामत में दुनिया में चा चवे तो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्लाह तखाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह व लकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम व लकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। अल्लाह पाक फरमा तो कुरान में जन चयो असां जो पालनहार अल्लाह बरो चो अज बई हथ मथे करे चो असां जो पालनहार हिक अल्लाह केरा डाडे गाला केरा हे रहमत जा मलाइक क़यामत के मैदान में गवाही दींदा थे तौहीद वारा तो सुभान अल्लाह। असां जो अकीदो ईमानात मुश्किल कुशा अल्लाह हाजत रवा अल्लाह इज्जत जिल्लत जो मालिक भी हिकड़ो अल्लाह। चवे तो कोली अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यत व तुखरिजुल मय्यत मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशाअ बिग़ैरि हिसाब।
रब कुरान में फरमायो मुझा नबी तू ऐलान कर त मुल्कन जो मालिक हिकड़ो अल्लाह बादशाह के पिनाए तॾहिं भी मर्जी वारो आ जे बादशाह के गदागर करे मर्जी वारो आ जे के पेनू के बादशाह बनाए छड़े तॾहिं भी जो अल्लाह मर्जी वारो आ अब केरा मर्जी वारो हथरा तो मथे करो मारे सामने माशाअल्लाह ए तौहीद वारन दी जमात ओ मुसलमानो रब कुरान करीम में ऐलान कयो आ चवे तो जन चयो असा जो पालनहार अल्लाह वरी ज़मीन बीठा मां रब वायदो तो कया जदे मौत जो टाइम इंदो मां रहमत वारा मलाइक मोकले करे इनके तसल्ली दी दुबाना गलती न कर इंदो वेंदे मां रब जी रहमत तो जो इस्तिकबाल कंदी चो सुभान अल्लाह डाढियां जो मेहनत कर जो जहान शाह साहब फरमायो चवे तो पोखणी थी तो पोख न त वेंदई मुंद चढ़ी वेंदो पे तो टाइम गुजरियो कल जेको दी गुजरियो आ यो वरी मोट दवे जी आज जेको गुजरे तो पयो यो वरी सुबह न इंदो पर शुक्र कर जो आज जो दिहाड़ो तो जो कुरान की जियारत कंदे गुजरी रहयो आ तो सुभान अल्लाह कुरान की तिलावत बुधंदे गुजरी रहयो आ यो दी भलारो दिहाड़ो आ चवे तो पोखणी थी त पोख न त वेंदई मुंद चढ़ी पानी इंदुई पिछा तो सुखी थींदई सो अजू अब्दुल लतीफ चवे मत लुणी वने लोक पो सिकी मरे संग तो अरमान पियो करे धाने छा थींदो मिठे मोहम्मद अरबी जा सहाबा पैगंबर जा गुलाम हथ मथे करे जो असा सहाबा जा नौकर आहियूं अने जो असा सहाबा जा असा मिठे मोहम्मद अरबी जे सहाबा जा भी नौकर त मोहम्मद अरबी जे अहल बैत जा भी जो नौकर आहियूं तो सुभान अल्लाह चवे तो बंदे परवरदिगारम उम्मत मोहम्मद नबी दोस्त दारम जुमला यारम बौलाद अली मजहब हनफी दारम मिल्लत हजरत खलील खाक पाए गौस आजम जा फिदाए हर वली सबन जा नौकर सहाबा जा भी नौकर अहल बैतन जा भी नौकर ओ मुसलमानों मिठे मोहम्मद अरबी जा सहाबा पैगंबर जा गुलाम सुभान अल्लाह मां सदके वना सहाबा करम जे जुतन मुबारक खुदा जो कसम जन नबी सा वाह जो निभायो छड़ो निभायो न जो वाह जो निभायो हजरत अबू मूसा अशरी फरमाइंदो आ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफे जंग ते मोकलियो जिहाद ते रवानो कयो रस्तो हो पत्थरन जो पहाड़न जो असां जूं जुतियूं टुटी पयूं पो वरी पेरे उघाड़ा पंध कंदा रहा से पंध कंदे कंदे असां जे पेरन जा नहू भी लही पया एडी कुर्बानी तदे तरफ कुरान में चवे तो जे घोड़े जी पुठी ते नबी जो सहाबी चढ़ी करे जिहाद पियो कंदो आ रब उन घोड़े जी तारीफ कुरान में पियो कंदो वल आदियात ज़बहा चवे तो वल आदियात ज़बहा फल मूरियात कदहा फल मुगीरात सुबहा फअसरन बिही नक़आत फवसतन बिही जमआ कसम जैसे मुजाहिद चढ़ियो वेंदो आ वनी करे जिहाद तो करे जेको मिठे मोहम्मद अरबी जो सहाबी आ पैगंबर जो गुलाम आ ओ मुसलमानो तू नमाज़ां पढ़े साईं हाले दीवारे जे पोया बयो नमाज़ां पढ़े हजरत दीनपुरी साईं जे पोया कहे नमाज़ूं पढ़ियूं हजरत साईं हाफिज मोहम्मद सिद्दीक भरचूंडी शरीफ वारन जे पोया कहे नमाज़ूं पढ़ियूं हजरत ताज महमूद इमरोती जे पोया मां सदके वञा बिलाल जी जुती ता बिलाल नमाज़ां पढ़ियूं मोहम्मद मिठे जे पोया तो सुभान अल्लाह चवे तो सहाबा थे शबो रोज जिनकी ईद होती थी खुदा का फजल होता था नबी की दीद होती थी
भाग सां वक्त सां केर मुकाबलो करे सकदो आ। उहे जवान भागन वारा नसीबन वारा घर में हुया, तवज्जो कर, घर में हुया तने भी मिठे मोहम्मद अरबी जा गुलाम, शहरन में बैठा तने भी पैगंबर जा गुलाम, कचहरी में बैठा तने भी पैगंबर जा गुलाम, अकेला बैठा तने भी पैगंबर जा गुलाम, जिहाद में तने भी पैगंबर जा गुलाम, जिहाद में कते गिरफ्तार थी पया तने भी पैगंबर जा गुलाम। अल्लाह की जात जो कसम आज किची में फाही जो फंदो पयो तने भी मोहम्मद संजा गुलाम नजर आया। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, मकामे सहाबा, नारे तकबीर। आवे इतना डगा नारा तो मारो टाइम तो वेंदो नारन में पूरो थी। मथों इस ऐलान तो बुधावे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी चो सुभान अल्लाह डाढे डाढे जै जो नालो इसमें गिरामी सुभान अल्लाह हजरत खुबैबा गिरफ्तार थी पयो, मक्के जे काफरन के पकड़ियो, उन खंपो उन फैसलो कयो त इनके फाही दींदा से। हजरत खुबैब के फाही जे फंदे ते वठी आया, किची में फाही जो फंदो सुभान अल्लाह डाढिया ते, लेकिन उनकी जुर्रत ॿुधो, उनजो हौसलो ॾिसो। उते फाही जो फंदो किची में आ, माण्हू ॾिसण वारा मक्के जे चौक ते फाही ईंदी पई आ हजरत खुबैब के। उते छा चवंदो आ, चवे तो वलस उबाली न उक़तल मुस्लिमा, ओ काफरो मके काई घबराहट कोने, जो तमा घर में हम तने भी नबी से जो गुलाम, जिहाद में हम तने भी नबी जो गुलाम, आज फाही जो फंदो किची में पयो तने भी मोहम्मद जो गुलाम बणियो बीठो मा चो सुभान अल्लाह। शाह साहब फरमायो चवे तो वाझाए वतन के आऊं जे हित मुयास, तो गोर मुंजी सुमरा बेली कज पहारन पास, दिज डाडणे दे हजी बेली विलड़न संदी वास, ओ मुया इजियास जे वने मढ़ मढ़ीर दे। या मौत मौत ना है बल्कि या मौत भी हयाती आ चो सुभान अल्लाह। अब माता का सवाल तो कया जवाब दी जो सही दिमाग हाजिर दिमाग से सही नमूने से सोचे। शहीद जियरो आ न हथ मथे करे चो शहीद, चो शहीद जियरो, पर एडो जियरो जो रब चौदा तमा गुमान ही न कयो जो कहे मोया ना ना जियरो आचे, गुमान ही न कयो, ये सोचो ही ना। हालांकि श्री जुदा पया धड़ जुदा पया, पर पो भी रब थो चवे मोल न समझो जियरो आ। हाने मादे तवज्जो कर ओ मुसलमानो, अल्लाह की जात जो कसम जेको मिठे मोहम्मद अरबी जो गुलाम बनियो, हर हर मानू के एमपीए के एमएनए के सदर के बादशाह के मौत मारी दिया, मौलवी के मौत मारी दोवा, हाजी साहब के मौत मारी दोवा, पर जेको मोहम्मद अरबी जो गुलाम थी करे जिंदगी गुजारे रब जो कसम आ जन ते इनके मौत न मारी दोवा है, मौत के मारे रब को हयाती वठंदो। शहीदाना जिंदा है। वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात, सुभान अल्लाह। वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून। नबी जा सहाबा अल्लाह से फरमातो जेको मेहनत कंदो अमली जिंदगी बनाईंदो, यो पांजी कबर भी सुहणी तो ठाहे चो सुभान अल्लाह। केड़ी सोहनी तो ठाहे लफ्ज दसो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। साईं जन फरमायो जदे नेक सालेह मानू मुवहिद मानू जे सारी जिंदगी अल्लाह अल्लाह जे रसूल हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जे मुताबिक गुजारी, जदे वो कब्र में पहुंचे तो रहमत वाला मलाइक अचन था, सवाल था कन मुनकर नकीर सामो, मलाइक मौजूद, मर रब्बुका, तो जो रब के रहमत वाला मलाइक चंदा था तो चो इनके जवाब दे रब्बे अल्लाह, मुझो रब अल्लाह। मन नबियों का, तो जो नबी के
रहमत वारा मलाक चंदा था जवाब दे नबी की मोहम्मद रसूलुल्लाह मुझो नबी मोहम्मद रसूलुल्लाह चो सुभान अल्लाह मादीनो का तो जो दीन कहड़ो इस्लाम मजहब छाए दीन यल इस्लाम मुझो दीन मुझो मजहब इस्लाम पो रहमत वारा मलाक चंदा था थाने तू पास थी में नुम का नौमतिल उरूस चाहो तो सही यार नुम का नौमतिल उरूस नबी से लफ्ज बयान किया है मुस्लिम शरीफ की हदीस है नुम का नौमतिल उरूस रहमत वाला मलाक चंदा था ओ कुरान पढ़न वाला नेक अमल करन वाला नबी सरदार जी गुलामी करन वाला हाने तो इम्तिहान में पास थी वे हाने इए निंद कर जे घोट क्वार सा निंद्रा कंदो नुम का नौमतिल उरूस असली निंद साहिब तू है ना अल्लाह ताला सब के नसीब करे आमीन तो जो हिते जागो व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ हौना सुभान अल्लाह चवे तो व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ हौना व इज़ा खातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा रब से फरमादो महजा माना उहे थवे जेके रात जो उठी करे सजदो कंदा आहिनि चो सुभान अल्लाह रात जो उठो अल्लाह जो जिक्र कयो पंहिंजे रब खे राज़ी कयो चवे तो जाग व मिठियां अखियां अन निंद्र करन दा वक्त ढेरे रज रज ते निंद्र करे सू जन कबरी ले सू देरे उहा निंद्र करना कबर में निंद्र अचे तो खुदा जी जात जो कसम तो जी कबर मथां तो मानुन के मिट्टी नजर दी पर अंदर में तो जी कबर जन्नत जो बाग हुंदी चो सुभान अल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह मां तहां के मुशाहिदे जे तौर ते बुधाया मौलाना पंहिंजे सिंध में वॾो आलिम थी गुज़रिया मौलाना अब्दुल करीम साहब क़ुरआई रहमतुल्लाह अलैह जंहिंजो तफ़सीर फैज़ावी शरीफ जे मथां अरबी में हाशियो लिखियल आहे इहो चांडे साहब वारनि जो उस्ताद हो मौलाना अब्दुल करीम साहब क़ुरआई मां उन जी कबर ते हिकु दफ़े वयुसि उतो जे हमरान के कोठ में जलसो हो उनखे चयो जो क़ुरआई साहब जी कबर मूंखे ॾेखारियो मां उते दुआ घुरां छो त मुंहिंजे उस्तादनि में अचे थो पियो ॼण क़ुरआई साहब असांजो ॾाढो उस्ताद आहे चओ सुभान अल्लाह मां जॾहिं उनजी कबर ते वयुसि फातिहा पढ़ी करे दुआ घुरियमि क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे मां ईअं पियो सम्झां ॼण त मुंहिंजे मथां का शइ टिमदी पई आहे इहो मंज़र ॿाहिरां त मिट्टी आहे अंदरां कबर जन्नत जो बाग आहे चओ सुभान अल्लाह हथ मथे करे चओ असांजे नबी सच चयो असांजे नबी अल कब्रु रौज़तुम मिन रियादिल जन्नह संजन फरमायो कबर जन्नत जो बाग बंदी आहे या वरी जहन्नम जो खॾो आहे अल्लाह तव्हां असांजे कब्रुनि खे जन्नत जो बाग बणाए आमीन तो चओ कबर जन्नत जो बाग थींदी कलमे जे ज़िक्र सां अज मां तहां खां वायदो थो वठो वायदो कंदो मदो जी केड़ो वायदो मुड़सन वारो अगे चोंदा मुड़सन वारो वायदो करो कीए चेदा दाढ़ी ते हथ रख इहो मुड़सन वारो वायदो तो तहां वायदो वाले कच्चो कंदा वेला पक्को कंदा वे जी पक्को त पो मां तहां सां इहो वायदो कमिटमेंट कोन थो कयां जो रात हली बाहर पने खणी करे पाण फुर कंदा से इहो न एड़ो वायदो थो वठाऊं अमल कयई त खुदा जो कसम आ तो जो घर जन्नत जो बाग बंदी आसान तहां के याद हुंदो अछन ॾाढनि वारा वॾा तहां वेठा आयो तव्हां असांजा वॾा जॾहिं रात जो सुम्हंदा हा त पो घर भातन के छा चवंदा अबा हाणे चुप करो कलमो पढ़ो त इहो कंहिंखे लफ़्ज़ याद आहे मांखे याद आहे वॾड़ा ईअं चवंदा अबा हाणे रात जो घणो ॻाल्हायो थले हे बत्ती बरदी पया इहा बि मुंझायो विस्मायो ऐं कलमो पढ़ो त हाणे कलमो पढ़ो त निंड कयूं हाणे आहे पो परेशान तदी हूं न हे छा तो दे वमन आरद अन जिक्री फइन लहू मईशतन ज़ंका हाथ मथे करे जो सच्चो आ चओ हे कुरान वमन आरद अन जिक्री फइन लहू मईशतन ज़ंका व नशरुहु यौमल क़ियामत आमा قال رب لما حشرتني
वक़द कुन्तु बसीरा क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। कुरान तो चवे जेकॾहिं तव्हां ज़िक्र ख़ुदा जे खां मुंहुं मोड़ींदा वे त पोइ रब तव्हांजी रोज़ी तंग कंदो। अबा रज़ाक केरु हाणे मां तव्हां खां इहो वाइदो थो वठां राति जो पंहिंजे घर में जॾहिं सुम्हण जो इरादो कयो त सभे घर जा भाती हिक ॿिए खे चई करे ईअं सुम्हो कलमो पढ़ो त निंड कयूं। चओ सुभान अल्लाह। हाणे मां तव्हांखे थो पुछां जेकॾहिं तव्हांजे घर में 10 भाती आहिनि हिक दफ़ो सभे कलमो जो पढ़नि त तव्हांजे घर में कलमे जो ज़िक्र घणा दफ़ा थी वियो? चओ चओ घणा दफ़ा? पोइ कलमे जो ज़िक्र 10 दफ़ा कई त रब जो कसम रब जी रहमत समन खां बि वधीक वसी पहुंचई। ई कलमे दे रंग नियारे ने ॾाढे ॾाढे चओ सुभान अल्लाह। ई कलमे दे रंग नियारे ने आवाज जल्दी सुभान अल्लाह का नालो मोहम्मद कलम थोई। ई कलमे दे रंग नियारे ने ई कलमे दे रंग नियारे ने ई कलमे बुडदे बेड़े तारे ने ई कलमे दे रंग नियारे ने ई कलमे बुडदे बेड़े तारे ने ए कलमा दिल दा जंग उतार देंदा। पढ़ ला इलाहा पढ़ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ ला इलाहा इल्लल्लाह। जेकॾहिं रात जे वक़्त में माण्हू कलमो पढ़ंदो अल्लाह जी ज़ात जो कसम मतो मौत की वई त मुंहिंजे साईं फरमायो जंहिं आख़िरी वक़्त में कलमो पढ़ियो मां मोहम्मद जन्नत जो ज़ामिन आहियां। आखिरी हदीस आखिरी हदीस आखिरी हदीस आखिरी वजीफो। चओ सुभान अल्लाह। हदीस पाक नबी जे सरदार फरमायो जेको सुबह जे वक्त में ये लफ्ज पढ़े रज़ीतु बिल्लाहि रब्बन व बिल इस्लाम दीना व बि मुहम्मदिन नबिया। 3 दफा घणा दफा हदीस पाक में रज़ीतु बिल्लाहि रब्बन व बिल इस्लाम दीना व बि मुहम्मदिन नबिया। सजन फरमायो जेको सुबह जे वक्त में 3 दफा पढ़े ॾींहं जो मरियो मां मोहम्मद क़यामत में गोले फोले लाखो जन नबिया दही बाह खां वठी करे जन्नत वठी वेंदो। ये हदीस पाक जा लफ्ज बाह को पकड़े ऐं जेको सिज लहण खां पोइ 3 दफा पढ़े रात जो मरियो त मां मोहम्मद क़यामत में बाह खां वठी करे जन्नत वठी वेंदो। जिंदगी बाकी मुलाकात बाकी टाइम तमाम मुख्तसरा। अल्लाह ताला अमल दी तौफीक बख्शे। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।